पीपल्स पार्टी कराची डिवीजन सोराबगोट टाउन पानी चोरन ऐं माफिया जे हवाले करे छॾियो आहे। सईद गनी ऐं वकार मेहदी खे लखें रुपया भत्तो हितां वेंदो आहे। लाला रहीम सईद गनी ऐं वकार मेहदी जो बीटर आहे। इंशाअल्लाह सोराबगोट टाउन 7 यूसिन में कामयाब थी पार्टी चेयरमैन खे गिफ्ट कंदासीं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सोराबगोट टाउन जे 7 यूसिन में अवाम दोस्त पैनल आज़ाद टूट विढ़ंदड़ नाराज़ जियालन नूर खान बुरफत खान बहादुर शर लाला वहीद गडियल प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कई। उन्हनि वधीक चयो त पीपल्स पार्टी कराची डिवीजन ओभर ऐं ॿियनि ज़िलनि में ग़लत फ़ैसिला करे पुराणनि नज़रियाती वर्करनि जियालनि खे नज़रअंदाज करे पंहिंजा बीटर मुक़रर कया आहिनि। सोराबगोट टाउन में लाला ग्रुप के उम्मीदवार भी पूरा नाहिन मिली सघिया ऐं हुन JUI सां इतिहाद कयो आहे। हुननि वटि मुख़्तलिफ़ यूसिन में काउंसलर भी पूरा नाहिनि। नाला रहीम ग़लत बयानी करे पियो त अवाम दोस्त पैनल जे उम्मीदवारनि जो पीपल्स पार्टी सां को बि तालुक़ नाहे। असीं खेनि ॿुधाइण था चाहियूं त असीं शहीद भुट्टो जा असल सिपाही आहियूं ऐं रहंदासीं। 28 अगस्त ते अवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदो त पीपल्स पार्टी जा असल नज़रियाती वर्कर केरु आहिनि।